नवाब शाह पुलिस ते नवाब शाह एसपी ते सरदारी जवान एसपी ते नवाब शाह एसपी ते नवाब शाह पुलिस ते तरक्की पसंद पार्टी तालके शदादकोट पारां नवाब शाह में एसटीपी कारकुन खे खंबे गुम करण ऐं औरतुनि ते वाशाण तशदुद खिलाफ़ कोटू मोटू चौक ते धरणो हणियो वियो। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते एसटीपी कराची डिवीज़न अॻवान कामरेड हयात पिनो, एसटीपी ज़िले सदर इमदाद सुमरो, शबीर मक्सी, रशीद मक्सी, ज़ाहिद मक्सी, सफदर सुमरो, तालके सदर फारूक सुमरो, रफ़ीक सुमरो, मोहसन मीरजत, अली मुराद बिरोई, हारिस संगत, ज़िले सदर गुलाम अली मक्सी, फयाज़ मुगेरी, सिजात तुनियो, दाद मोहम्मद खंड, साबिर कोसो, अब्दुल रहीम कोसो, फिराज मक्सी ऐं ॿियनि चयो त नवाब शाह में एसटीपी कारकुन जे पुरअमन एहतजाज ते पुलिस लाठी चार्ज करे 25 कारकुन खे खंबे गुम कयो वियो आहे, जॾहिं त औरतुनि ते वाशाण तशदुद कयो वियो आहे, जंहिंजो नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। हुन चयो त एसटीपी सिंध जे नुमाइंदगी जमायत आहे, पर नवाब शाह पुलिस हथ वठी एसटीपी कारकुननि ख़िलाफ़ किरत काम शुरू कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो त एसटीपी जे खंबे गुम कयल कारकुन खे आज़ाद कयो वञे ऐं औरतुनि ते तशदुद कंदड़ पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो।